पासे मूंखे ॿुधाईंदा हलूं। ॿी अहम ख़बर आहे त हैदराबाद में अली पैलेस वेझो प्लास्टिक जे दुकान खे बाहि लॻी वई। 20 माण्हुनि खे ॿाहिरि कढियो वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ असां हैदराबाद में शेयर कंदासीं। हैदराबाद में अली पैलेस वेझो प्लास्टिक जे दुकान खे बाहि लॻी वई। 20 माण्हुनि खे ॿाहिरि कढियो वियो, 2 ॼणा ज़ख़्मी। दुकान खे बिजलीअ जे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी, पुलिस जो इहो चवणु आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे हैदराबाद मां आवाज़ टीवी जो रिपोर्टर इरफान अली बुगियो। जी इरफान अली बुगियो, वधीक छा अपडेट आहे? जी, कासमाबाद में वाक़े प्लास्टिक जे सामान जे दुकान में ओचितो बाहि भड़की थी, जंहिंजे करे पूरे इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़जी वियो। बाहि विसाइण लाइ फायर ब्रिगेड जूं गाॾियूं पहुची वियूं, पुलिस ऐं रेंजर्स पहुती, जॾहिं त डिप्टी कमिश्नर हैदराबाद पिणु वाक़े वारे हंधि मुआइनो करणु पहुतो। ॿुधायो वञे थो पुलिस जो चवणु आहे त दुकान में बाहि जो सबबु बिजली जो शॉर्ट सर्किट आहे। बाहि जे वाक़े खां पोइ इलाइक़े जी बिजली ऐं गैस आर्ज़ी तौर ते बंदि कयो वियो आहे। फायर ब्रिगेड जूं गाॾियूं बाहि ते मुकमल ज़ाब्तो आणण जी कोशिशुनि में आहिनि, जॾहिं त ॿुधायो वञे थो त हिन बाहि जे वाक़े सबबु 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे सिविल अस्पताल इलाज लाइ मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त 20 ॼणनि खे बाहि मां बचायो वियो आहे ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। फायर ब्रिगेड जूं गाॾियूं बाहि ते ज़ाब्तो आणण जूं कोशिशूं करे रहियूं आहिनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।